अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया पने आकिल मां, जिते मुसाफ़िर कोच कल्टी थी आहे। हादसे में 3 मुसाफ़िर फौत थी विया, केतिरा ई ज़ख़्मी थिया आहिनि। फौतियुनि में कराची वासी मोहम्मद तारिक, टैक्सिला जो रहवासी शाहिद अली शामिल आहिनि। हिक फौती जी सुञाणप न थी सघी। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ड्राइवर जी ग़फ़लत सबबि मुसाफ़िर कोच कल्टी थी आहे। ड्राइवर खे निंड अचण सबबि कोच कल्टी थी पई। ज़ख़्मी मुसाफ़िर जो इहो चवणु आहे। ज़ख़्मियुनि में मासूम ॿारड़नि औरतुनि समेत 15 खां वधीक मुसाफ़िर शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि में अयान अली, आयशा, रिहाना, जान मोहम्मद, हमज़ा, इमदाद, इज़्ज़तुल्लाह ज़ख़्मी थी पिया। बीबी ज़ीनत, अब्दुल कदीर, हाजी मोहम्मद, निदा, इमरान ऐं अलिशबा ज़ख़्मी थिया आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पनो आकिल मां मुसाफ़िर कोच कल्टी थी पई, 3 मुसाफ़िर फौत, केतिरा ई ज़ख़्मी थी पिया। फौतियुनि में कराची वासी मोहम्मद तारिक, टैक्सिला जो रहवासी शाहिद अली शामिल आहिनि। हिक फौती जी सुञाणप न थी सघी। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पनो आकिल में मुसाफ़िर कोच कल्टी थी आहे। हादसे में 3 मुसाफ़िर फौत थी विया, केतिरा ई ज़ख़्मी भी थिया आहिनि। फौतियुनि में कराची वासी मोहम्मद तारिक, टैक्सिला जो रहवासी शाहिद अली शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं पने आकिल मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अयास शेख खां। जी अयास, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, ये पन्नो आकिल भरिसां अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। अॼु सुबुह जो सवेर पन्नो आकिल भरिसां क़ौमी शाहराह ते ड्राइवर जी मुबैना ग़फ़लत सबबि मुसाफ़िर कोच कल्टी थी पई आहे, जंहिंजे नतीजे में 3 मुसाफ़िर फौत थी विया आहिनि, जॾहिं त औरतुनि ऐं ॿारनि समेत 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी विया आहिनि। वाक़िए वारे हंधि इमदादी कार्रवायूं हींअर बि जारी आहिनि। मां ॿुधाईंदो हलां, सांगी थाणे जी हद आहे हिंगोरो वेझो क़ौमी शाहराह ते कराची खां पेशावर वेंदड़ मुसाफ़िर कोच कल्टी थी खाई में किरी पई, जंहिं सबबि 3 मुसाफ़िर जेके आहिनि फौत थी विया आहिनि, जिन में कराची जो रहवासी आहे मोहम्मद तारिक ऐं टैक्सिला जो रहवासी शाहिद अली आहे। ऐं जॾहिं त हिकु जेको आहे फौती जी सुञाणप न थी सघी आहे, जिन जा लाश जेके आहिनि तालक अस्पताल पनो आकिल मुंतक़िल कया विया आहिनि। उन हादसे सबबि जेका आहे 15 खां वधीक मुसाफ़िर जेके आहिनि, जिन में औरतूं ऐं ॿारड़ा बि शामिल आहिनि, जिन में जेका अयान अली, आयशा, रिहाना, कदीर, ज़ैनब, जान मोहम्मद, हमज़ा, इमदाद, इज़्ज़तुल्लाह, हाजी मोहम्मद, निदा, इमरान, अलीशबा ऐं ॿिया जेके आहिनि उहे ज़ख़्मी शामिल आहिनि। ऐं हेॾां अस्पताल इंतज़ामिया पारां जेको आहे इमरजेंसी लागू करे जेका आहे अस्पताल ऐं ॿिए अमले खे डॉक्टरनि खे घुरायो वियो आहे। मैं इहो ॿुधाईंदो हलां त हादसे जे इतला ते जेको आहे सांगी पुलिस ऐं मोटरवे पुलिस ऐं ईदी जा जेके रज़ाकार आहिनि, उहे वाक़िए वारे हंधि पहुची विया, जिन ज़ख़्मियुनि ऐं फौतियुनि खे जेको आहे खणाए करे तालका अस्पताल पनो आकिल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त हींअर बि वाक़िए वारे हंधि इमदादी कार्रवायूं जेके आहिनि जारी आहिनि। जेके सख़्तु सर्दी आहे जेका आहे गोहीड़े सबबि जेको आहे इमदादी सरगर्मियुनि में सख़्तु तकलीफ़ूं पेश अची रही आहे। मां इहो ॿुधाईंदो हलां, जेके अस्पताल में ज़ख़्मी मुसाफ़िर आहिनि, उनजो चवणु आहे त जेको आहे डॉक्टर खे ड्राइवर खे जेको आहे निंड जो झूठो अचण सबबि जेको आहे हादसो पेश आयो आहे। जी ठीकु आहे, मां जी वॾी महिरबानी। अपडेट